भाई भाई शरबत पिया केतिरो पढ़ियल आहे? साईं ग्रेजुएट आहियां। ग्रेजुएट? थुक ई काफ़ी अथई। 7 साल थिया अथई मैट्रिक पास कंदे। अॼुकल्ह जा नौजवान ॾिसी थो ग्रेजुएट हूंदे बि शरबत था खपाइनि। कापी मुंह कराई दमास पुछीस ॿुधाइस। हाँ हाँ भाई कापी तो भाई कराई हुई मूंखे। कारो मुंह ॾेई कापी मुंह कराई थमाल। पुट पैसा घणा थींदा? न न साईं हिन चिचड़ जी फैमिली का पैसा वठबा छा? पुट जे पैसा न वठंदे न त शरबत असां बि कोन पीअंदासीं। हलो बेगम। भाई